This is Channels Television's breaking news. टे साल थिया आहिनि चार असांजा बचड़ा जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ स्कूलनि में जॾहिं वञनि था पढ़णु तॾहिं उहे या त रिसेस में निकिरी था अचनि या उते पहुचनि कोन था। इन मक़सदु इहो आहे त उहे ॿार तालीम खां वांझियल आहिनि ऐं इहो सॼो जेको ध्यानु थिए पियो सरकार उन खां पंहिंजो ॼण त कन पंहिंजो बंदि करे छॾिया आहिनि। त ठेकेदार खे हिते घुराए ऐं असांजो हीउ जेको स्कूल आहे उन खे मुकमल करायो वञे। हिनखे असां लॻातार इंतज़ारु कयूं पिया नमस वारे तरफ़ां 2 साल थी विया आहिनि स्कूल जे कम खे, पर अञा ताईं स्कूल जेको आहे सो रिकंडीशन में नथो अचे। ॿार मजबूर आहिनि, ॿिए स्कूलनि में वेहनि था, नंढड़ा ॿार मासूम ॿार आहिनि, ॾाढी तकलीफ़ मां गुज़रनि पिया, वालदेन परेशान आहिनि। असां इंतिज़ामिया खां मुतालबो था कयूं त जल्द खां जल्द स्कूल जो कमु मुकमल करायो वञे।